दोस्तों कहिड़ा हाल खुश आहियो तयार ख़ैर उम्मीद कयां पियो सभु ख़ैर ऐं ख़ैरियत सां हूंदा। अॼु वरी बकरियुनि जी चांहि जे चस्के जे लाइ जीवे जे पोयां सो चांहि जो प्रोग्राम हली रहियो आहे। हाणे छोरा विया आहिनि पाणी भरणु, सो ही बकरियूं मां ॾिसी सघो था। सो हाणे जीवे जो इंतज़ारु ई आहे, बसि ॾिसूं केॾी महिल थो चांहि काढ़े, सो उहो बि अव्हांखे ॾेखारींदासीं जीवे वारी चांहि। सो दोस्तो ॾिसंदा रहो असांजी वीडियो, महिरबानियूं। सो जियो शुरू थी वियो आहे खीर ॾोहण जे लाइ। जियो जल्दी कर जल्दी है, हा हा हिम्मत कर हाणे चांहि जो टाइम थी वियो आहे, जल्दी कर शाबाश। ही वेठो आहे लाल साहब ऐं निसार चूल्हो पियो ठाहे। निसार जल्दी कर, हा लॻो पियो आहे चूल्हे खे, शाबाश। हाणे बसि चांहि खे वेझायूं बकरियूं जीवे वारो न फेरो माल ही मालदारे वारी जियो कमाईंदो साल जो ख़र्च निकिरंदो, बुढ़ी मरे आ। तो हाणे खीर ॾोया आहिनि, सो हाणे जियो पती ऐं खंडु लॻाए पियो, निसार बाहि खे ॿारे पियो। हा सो हाणे चांहि वारो कमु चालू थी चुको आहे। ही ॾिसो चांहि उभरी पई वई, शाबाश दोस्तो अनकरीब बस चांहि तैयार आहे। हाणे रुगो थोड़ी पकी थी वठे। हाँ उस्ताद सजी अच्छी रही भी है पत्ती है उन्होंने रोटा खीर बढ़ गया तू उठा लाए थे की करना है उठे ही आई है माल की बनाया सॉरी जय इलेक्शन लगी है इलेक्शन आई है जड़ी आ हला 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 जा पक्की थी वे बड़के आ उबाला एकदम सजी हरी जे। सो दोस्तों हाणे चांहि तैयार थी वई, असां पीऊं था चांहि ऐं चांहि सां गॾु व्लॉग जो एंड करियूं था। अव्हां जे ॾिसण जूं महिरबानियूं, ॾिसंदा रहो।